नायाब किताब टहकन में टाकोड़ा जंहिंमें समाजी इस्लाही कालम आहिनि। जंहिंमां हिकु नायाब कालम तव्हां सॼणनि जी नज़र पेश कजे थो। अखुवत मरुवत तलाशे गुमशुदगी, जिते तारीख़ूं विसरी वञनि, जिते किताबनि जा वर्क पुराणियुनि अलमारियुनि में उॾोही खाधल कॿटनि जी ज़ीनत थी मिटीअ जे तहनि में ढकिजी वञनि। इल्म अक़ल जा आला ख़ज़ाना, उन्हनि जा नायाब पना पकोड़नि छोलनि चणनि विकिणण जे कागज़ तौरु इस्तेमालु थियणु लॻनि। घर ऐं उतारा सवाइ किताबनि जे फिका ऐं अणभा लॻनि। लाइब्रेरियुनि जी जॻह ते फुटपाथनि ते असांजो नओं नस्ल पबजी गेम में मसरूफ़ हुजे। लिटरेचर इल्मु ग़ाइब फ़क़ति डिग्री ख़रीदे पास थियण जी तकड़ हुजे, जिते डिग्रियूं हासिल करण लाइ दाख़िला ऐं मेरिट जे बजाए जेब गरम थियण ते थियनि। मुस्तक़बिल जा डॉक्टर सिफ़ारिश सोरस रक़म में सीटूं हासिल कनि ऐं फ्यूचर जा इंजीनियर मैथमेटिक्स जे अंगनि बदिरां नोटनि जे अंगनि ते सिलेक्ट थियनि। जिते वालदेन जी जॻह नंढड़ा ॿारड़ा विलारीन दोस्तनि खे हाल भाई ऐं वालदेन खे दुश्मन लिखिजे। अमड़ बानी ऐं ज़ाल खे ज़ीनत घर जी ठाहिजे। जिते वालदेन जी रिहाइश ओल्ड हाउस ऐं कफ़न दफ़न ॾोकड़नि ते थियणु लॻे। औलाद जनाज़े में शामिलु थियण खां कीबा आहे। तारीख़ी इल्मी शख़्सियतनि जे नालनि बदिरां असांजा नौजवान मॉडलिंग अदाकारनि जा नाला रट यादि कंदा रहनि। उस्तादनि खे फ़क़ति टाइम पास सम्झी वक़्तु गुज़ारीनि ऐं उस्ताद तालीम ॾियण खां वधीक अखियूं चहिरे में रखनि। जिते तालीम खे वापारु सम्झो वञे, जिते ईमानदारी ऐं सचाई खे वबा सम्झी भॼी जान छॾाइजे। कूड़ ऐं कुपत वारनि दोस्तनि सां वास्ता जोड़िया वञनि। अशराफियत जो मौत ठगी ऐं फ़रेब धोखे जे हथां थियणु लॻे। ख़ुदगर्ज़ी अनायत मोहबतनि ते सवार थिए, खुलूस जा जुलूस कढराए। गाॾियुनि ऐं सवारियुनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अशआर ऐं जुमिला लिखियलु ॾिसजनि। अवामी लेटरीन में दिलि जा इरादा भितियुनि ते लिखिजनि। पोइ तर्जुमानी कहिड़ी कजे, जिते लफ़्ज़नि जी मानाई केरु न सम्झे। अदबी बिगाड़ ऐं तलफ़ुज़नि जो कॿाड़ो थींदो रहे। उते हिकु उदास अदीब छा हाल ॿुधाईंदो। अॻियूं हरकतूं सभु विसरी वयूं ऐं नयूं टोपियूं नयूं डिज़ाइन अजीब हरकतुनि सां ऐं नमूननि सां ज़ाहिर थी अचनि। पोइ कंहिंखे कहिड़े हंधि तलाश कजे, किथे किथे इख़लास ऐं इख़लाक़ खे ॻोल्हिजे। जेतिरो वॾो ज़ुल्म ऐं कूड़ ठगीबाज़ ओतिरो इज़त वारो सॾिजे। उन वटि फ़ैसिला थियनि शराफ़तनि जा। पोइ अहिड़नि चनेसरनि खां चङाई जी उमेद कीअं लॻाइजे। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी साहिब।